लगे या ना है खबर है तो निजाम जो है नारियल ते पेड़ा नारियल ते अबे अर्जा ये चल दिया है दे साहब असां गरीब मिस्किन आए मुझे बने करे 5 रुपए पायो जवान जो मकसद छा है और साईं मुझे रमजान के बेगुनाह चांदा सिपाही थाने में खड़ी आया थाने में बेगुनाह मालूम कर दे गरीब टिके टिके उन्हें सही डाल जावले बंदा तो पानी के मारे जंग पर बोला थाने ते आया हुआ पैसा पैसा थे किसे में ना जो बल्ला का करता कदाए उता लगे थाने का बात बल्ला का काटो होतन जो मां जा गरीब देखा तां की मर्जी साहब मां आई तो बल्ला कमा मिस्किन काटो हां तू भी आने कुछ कर ये हमरा सजाए नहीं थाने तो वो तू भी आने हल बात है जी साहब ये तो सुबह साईं असा के निराने लगी होगी अरे बच्चिया वजरे के वालों का जो दी वजरे के बच्ची का? हां बनिया हुकुम कयो मां जी ना ता जो तो चई तकलीफ कई साहब तकलीफ का लाल लाए मुखे इंदा है लाश खपे पैसा जो परवाह न कर मथो मां बाश करो ते पैसा ओ या गाला तेंदा रे रात तू लाश खन आगे वाला मुंजी पालत नहीं अरे मामी गरीब ना है मोटे 50-60 हजार ही पजाए मरे तानी देखो सिपाही पैसो आ जाम मोट अचले बंगले दे तो शा खाएंगे गंजम अरे बाकी मामा के दो क्यों मैं भी गरीब मिस्किन आए हैं थोड़ो मोटे भी मेहरबानी कर जाए ना हिनके भी जो बंगले आन के तो 50,000 हिनके दीजे बाबा साईं भला कराई दे छा किते ही अज भींग अंदार कराई जातो तू यो पैसा मुझे तू ही दिल से कर करे बाबा साईं मजाक क्यों मानन के ग्री के पैसा चोरी दो दुश्मन इमदाद मुझो रात मुकाबलो कर खाए इमदाद मारे शर आप इमदाद लाश खन ना बाकी पैसन जी बोली सही सलामत पहुंचे मो तो खुश कर दे दीजा साईं रात इमदाद खां दूहा कटी चल जाए खबर पे इमदाद के जो दार कमाल जो वेर ना कते पुछते पेर रात इमदाद खत्म दई तुम क्यों अचो तो को सारे हलौंगा ठीक है वाला माशाल्लाह सुबेदार ओके सो लीजिए हो जमालो हो हवा जमालो हो जमालो हवा जमालो जो इमदाद जो मोतवा हो जमालो रत इमदाद के मरीदा हो जमालो हवा जमालो हल वाज अमुखे बियो बंदोबस्त करणो मुख तो गल ही ज़हन मां लहियो हल कम दर्द हलाऊं बादशाह खेर हुजे तो बस अच्छी तो खुश कर दे जनिया दादा खुश खबरी जल्द बुधा जल्द बशीर इमदाद तो सोटा है ना तेरे तो मुझे कंदारा में मारी वो रे मुझे कोशिश की यो रात इमदाद तो सोट मरंदा ही तो को ने भोतारा मारा शरीर से वो में तो के न फायदो न पहुंचई बशीर रात यो इमदाद सोट को पायो मुंह खण भोतारा जे यो कम कई ना रात मां 10 गुलन जा हार बंगुले दे तो के मां पार आई तुम बेदारा के पैसा की बोल दे छे भैया भोतारा ये हाल काडों पहुंची
बशीर थाने ते वियो हुअमि सूबेदार मुंहिंजी हिकु बि न ॿुधी आख़िरकार सूबेदार चयो छा? अलाह कोई सवाल कोई बि कोन्हे तूं दिलि न लाइ असां जो वेठा आहियूं। बशीर सूबेदार इहा ई ॻाल्हि कई त मूंखे न लॻो। पैसा त तोखे ॾियणा पवंदा, तकलीफ़ूं उहे अलाह जे वस आहिनि। त ज़रूरु पैसा वठंदी न। मां हाणे एतिरा पैसा कान तुंहिंजो पुटु गुंडो दहशतगर्द आहे। जे इहे लक्षण न हुजनि त छो पुलिस ॿधी वञे ते? परेशान न थी घोट सां पाण मुंहुं ॾेई वेंदासीं असां। चाचा असां कुझु सोचूं था, तूं हाणे भली हल तबाही कयां। जॻह जो उहा 50,000 में मां तो खणांसि, पाण ॾींदो चो उहे चरियो आहे असांखे ज़मीन ॾींदो। तूं परेशान न थी, ॼऊं था मुल्क निकाली। संग कढण मूंखे ईंदो आहे, बाक़ी जहिड़ो वेंदो। सूबेदार खे धमकी सीने ते गोली हलाए, पुठीअ ते गोली हण न ॾींदुसि। तोखे मारिया कोन तो मां हथ थो कढां। वञ तूं, अॼु तूं आज़ाद आं। ही अच्छा वारा मूं उस ते न कया आहिनि, तूं मूंखे पुठी ते गोली हणंदे। हिते गोली झलियो आहे छा? हण हिन सीने में गोली हण। खबर पैस